नाज़रीन के अहम खबर का आगाह कंदा हलूं त कराची में ओभर ज़िले स्कीम टेट्री में वाक़ अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ ब्लॉक ई के ड्राइण लाइ इंक्रोचमेंट पुलिस ऐं सचल पुलिस जा जथा पहुची विया। थधे ते ॻोठाणनि पारां मज़ामत औरतूं ॿार ऐं बुज़ुर्ग रोडनि ते निकिरी आया। पुलिस पारां सिधी फायरिंग ऐं आंसू गैस जा शेल हलाया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिब सवें ॻोठाणनि ऐं औरतुनि पारां मज़ामत ते पुलिस पारां मथनि तशद्दुद कयो वियो, जंहिंमें 2 औरतूं ज़ख़्मी बि थी पयूं आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त गुज़िरियल 10 सालनि खां हिते रहूं पिया। गैस जा पका मीटर ऐं बिजली बि लॻल आहे। बिल्डर ज़मीन फबाइणु चाहे थो। हुननि जो चवणु आहे त बिल्डर ख़ालिद यूसफ़ी ऐं तपेदार मुर्तज़ा खोसो मिली भगत करे बचनि जो अझो खसणु घुरनि था। PP अॻवान बशीर ख़ासकेली ऐं समाजी अॻवान इल्ताफ़ मेमण चयो आहे त कराचीअ में हिक पासे अफ़गानियुनि पनाहगीरनि जा ॻोठ पका करण जा असेंबलीअ मां बिल पास थियनि था, ॿिए पासे धरती धणियुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। सिंधी ॻोठनि खे ड्राइण ख़िलाफ़ मज़ाहमत कई वेंदी।